सुबुह देर लॻ ॻोठ दरगाही सामटियो में सामटिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो आहे। 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे इंगोरजा मां CN न्यूज़ जो रिपोर्टर इंसाफ़ अली। जी इंसाफ़, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सूबे देरो लॻ ॻोठ दरगाही सामटियो में सामटिया बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़ो में जे छुड़ी वञणु सबबु थियो आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फोटो सामटियो ऐं हुनजा पुटनि सामटियो, म्यांदाद सामटियो, मोहम्मद सामटियो, मोहम्मद बख़्श सामटियो जो पुटु कामरान सामटियो सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर ते रूरल हेल्थ सेंटर सूबे देरो पहुचायो वियो, फर्स्ट एड ॾेई ऐं थाणे ते रिफराल लाइ मोकिलियो वियो ऐं उनजी NC जेका आहे सूबे देरो थाणे ते जवाबदार ख़ुदनि सामटियो ऐं हुनजो पुटु फ़हीम सामटियो, मिठल सामटियो, लीमन सामटियो ते दाख़िल कई वई आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त SHO सूबे देरो मोहम्मद हाशिम हिकिड़ो सां राब्तो थियो आहे। राब्ते करण ते हुन ॿुधायो आहे त टिनी जवाबदारनि ते NC दाख़िल कई वई आहे। जल्द उहे जवाबदार गिरफ़्तार कया वेंदा ऐं वाक़े जी कारण जा मालूमात वठी ऐं मुकमिल जांच करी वेंदी, कंहिंसां बि नाजाइज़ी न कई वेंदी। जी महिरबानी इंसाफ़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची